को बार हूंदो। हम ख़बर का आगाह कंदा हलूं चाइल्ड सेफ स्पेस ते बीमारी जो हमलो थी वियो आहे। केतिरई ॿार बीमार थी विया आहिनि। कंहिंखे बुखार त कंहिंखे ज़ुकाम, कंहिंखे खंघि त कंहिंखे पेट में सूर। केतिरनि ई बीमारियुनि में ॿार मुब्तला थी विया आहिनि। यार पंहिंजे ॻोठ जा ॿार त सेंटर साफ़ सुथरा हूंदा आहिनि, बीमार कीअं थी विया? हा त ग़लती कई हुननि, को त ॿार हूंदो नी साफ़ सुथरो न रहंदो हूंदो तॾहिं बीमार थी हूंदो। यार ही सही थो चए, कोन को ॿार हूंदो जे सफ़ाई न कई हूंदी। अचो ॿारनि खे साफ़ सुथरो रखूं, छाजे करे बीमारी थी आहे। हा वो तो ॾिसो छाजे करे बीमारी थी। अरे होरे ॾिसो जरासीम, अचो तड़े हिनखे टुकाए। ॿाहिरों पंहिंजे सेंटर में सफ़ाई सुथराई कयो, बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि। असां बहादुर ॿार आहियूं, हिन जरासीमनि खे भॼाए टुकाईंदासीं। बीमारियूं असां वटि तॾहिं ईंदियूं जॾहिं असां सफ़ाई सुथराई न कंदासीं। ॿियो त पंहिंजे हथनि, जिस्म, सेंटर, ॻोठ ऐं शहरनि खे साफ़ सुथरो रखूं। मारियो जरासीमनि खे भॼायो, मारियो जरासीमनि खे भॼायो। छोकिरा साफ़ सुथरा रहनि, हाणे अचो हलूं हितां। हा पाण हलंदासीं, साफ़ सुथरा रहनि। साबुण सां हथ धोअनि ऐं साफ़ छोकिरा आहिनि, पाण खे हितां हलणो पवंदो, सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु था रखनि। हा पाण हितां हलणो पवंदो, छोकिरा चालाक थी विया आहिनि।